नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बर जो सिलसिलो हलंदड़ आहे। खिपरो मां ख़बर ॾींदा हलूं त पंहिंजी ज़ाल नसरीन दी जमीला ख़ैबर खे क़त्ल करण जे इल्ज़ाम में 1 साल खां क़ैद कचो कैदी मोहम्मद मूसा ख़ैबर खिपरो सब जेल में पुरसरा नमूने फ़ौत थी वियो। सुबुह सवेर नाश्ते दौरान सॾु ॾिनो वियो त कैदीन ॾिठो कैदी फ़ौत थी चुको आहे। कैदी पहुतण जो सिविल मजिस्ट्रेट खिपरो खे इतला ॾिनो वियो। जेल लदाराम सोनारे मुताबिक़ सुबुह सवेर नाश्तो न वठण खां पोइ ख़बर पई त कैदी फ़ौत थी चुको आहे। चयो त कुझु ॾींहं अॻु बुखार सबबि हिनखे तरका अस्पताल खिपरो मां इलाज करायो हो। जॾहिं ॿाहिरनि मुताबिक़ मोहम्मद मूसा खे कुझु ॾींहं खां बुखार हो, जंहिंजो इलाज पिणु करायो। बुखार न सब अल्ट्रासाउंड करायो त आंडनि में सोच थी जंहिंखे कंहिं बि अस्पताल में दाख़िल करण बजाए उनखे जेल में रखियो वियो। यादि रहे सब जेल खिपरो में बीठे क़त्ल जे कैदियुनि खे रखण बि हिकु सुवाल आहे। कानून मुताबिक़ क़त्ल तोड़े फुर समेत वॾनि कैदियुनि खे डिस्ट्रिक्ट जेल सांगड़ मोकिलियो वेंदो आहे। पोइ ही कैदी 1 साल खां सब जेल खिपरो में कीअं कैद हो। ॿिए पासे कुझु ॾींहं कारो ॾिनल धुर बाकर खैबर सां ॿिन्ही क़त्लनि जो राजणी फ़ैसिलो पिणु थियो, जंहिंमें कारो करार ॾिनल धुर ते 3 लख रुपया दंड पिणु विधो वियो, जंहिं मां 1 लख मौक़े ते अदा पिणु कया विया हुआ। बाक़ी पैसा 3 किस्तनि में अदा कया वेंदा। यादि रहे त इमरान खैबर ते कारे इल्ज़ाम लॻो जेको हमले वक़्तु घर मां फरार थी वियो। कुछ बुखार आए से मुद्दो थी वियो, टेस्टूं करायूं, मुद्दे जी बुखार हुई बसि। बुखार 6-7 ॾींहं अॼु खां 3-4 ॾींहं में बुखार बि कोन्हे। कल्ह असीं अल्ट्रासाउंड लाइ वठी आयासीं, डॉक्टर चवनि जेरे ते आंडे ते सोजी आहे जी, ही साइडुनि में सूर असीं हिते सूर इलाज बसि हिते सिविल में थियो। 7 बजे असां जेल में जीअं कैदी उथंदा आहिनि, चांहि ईंदी आहे, हिनखे चांहि लाइ ॿिनि कैदियुनि सॾु कयो। हिकिड़ी बारीक में 4 कैदी, हिकिड़ो इहो 5 मोहम्मद मूसा खां बचल ज़ात जो कुबर ज़ात जो खैबर ऐं 302 केस में हो। ऐं हिते सुबुह जो चांहि लाइ सॾु कयो त असुर जो कैदियुनि ॿुधायो 4 बजे उथियो पेशाब करण लाइ, ऐं असुर जो पेशाब करे सुम्ही रहियो। सुबुह जो चांहि जो जीअं चांहि ईंदी नाश्तो ईंदो हुन लाइ सॾु थियो, सॾु ॾिनो कोन ॾिनो। असां पूरी इतला अहिड़ो मैजिस्ट्रेट साहिब खे ॾिनो ऐं एसएचओ साहिब खे ॾिनो ऐं ड्यूटी डॉक्टर खे घुरायोसीं, चेकअप कयो त हुन चयो आहे माण्हू वीचारो जान छॾे वियो आहे। पोइ हुन टाइम यकदमि असां पंहिंजी फॉर्मेलिटीज़ पूरी करे अस्पताल में खणी आयासीं, जेको हाणे पोस्टमार्टम लाइ असां आंदो वियो आहे। ऐं जीअं पोस्टमार्टम थींदो वरी डेड बॉडी वरी कानूनी दवाई करे ऐं माइटनि जे हवाले। तो ये बीमार वगैरह भी हो? बीमार त कल्ह बि हिनखे अस्पताल आंदो हुयो। कल्ह हिनजी अल्ट्रासाउंड वग़ैरह बि कराई हुई, ECG बि कराई हुई ऐं 13-14 महीननि खां हिते जेल में हो खून जो कैदी हो। इनजे करे कहिड़ी बीमारी हुई जेको तव्हां कल खणी आया? बीमारी त बस हाणे गैस आहे, वेठ वॾी उमिरि जो हो, तक़रीबन 70 साल उमिरि आहे हिनजी। वेक जे करे 12 महीननि खां जेल में हो त वेक जे करे पोइ गैस वग़ैरह जो प्रॉब्लम हो हिनखे वधीक। हाणे पोस्टमार्टम खां पोइ ज़ाहिर थींदो त हिनजो कीअं इहा जेका डेथ। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।